अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चड्डड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चड्डड़ फैंस। त अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे आख़िरी स्पेल जी मुकमिल थियण ते। त हिन ते मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त वीडियो स्किप न कंदा, अवां खे मां मुकमिल ॼाण ॾींदुमि। त दोस्तो, ड्रामा सीरियल दौलाब ऐं हीअ जेको ड्रामो आहे, अवां खे ख़बर आहे त हिन जी केॾी कास्ट ज़बरदस्त आहे ऐं हिन जे जेका पहिरें स्पेल जी रिकॉर्डिंग आहे उहा मुकमल थी चुकी आहे। कल्ह हीअ जेके सीन हुया, आख़िरी सीन फिल्माया विया, आज़म मेंगल हुयो ऐं ॿिया दोस्त हुया। तमामु हिकु ज़बरदस्त नमूने सां हीअ जेके सीन हुया उहे फिल्माया विया ऐं हिन स्पेल जे आख़िरी जेका रिकॉर्डिंग हुई उहा कल्ह थी चुकी आहे ऐं अॻियों स्पेल बि जल्द रिकॉर्ड थींदो। पर अव्हां खे इहो ॿुधाईंदो हलां त ड्रामो दौलाब फ़िलहाल कोन हलंदो, छो त हीअ पहिरियों स्पेल जेको आहे इन खे कंप्लीट कयो वियो आहे। वरी हाणे ॿियो स्पेल शुरू थींदो। जॾहिं ॿियो स्पेल मुकमल थींदो, 2 स्पेल मुकमल थींदा, उनखां पोइ ड्रामो हीअ दौलाब हलंदो। एसि ताईं हीअ ड्रामो दौलाब कोन हलंदो ऐं इन जो प्रोमो जेको आहे उहो तमामु जल्द रिलीज़ कयो वेंदो। जॾहिं प्रोमो रिलीज़ कयो वियो, मां अव्हां खे उन जो प्रोमो शेयर कंदुसि। त पर ड्रामा सीरियल दौलाब जी जॾहिं ॻाल्हि कयूं पिया त हिन में तमामु ज़बरदस्त नमूने सां कमु कयो वियो आहे। हिन ते ज़बरदस्त नमूने सां टीम वर्क थी आहे। उन खां अलावा हिन ड्रामे जी जेका लोकेशन आहे उहा तमामु ज़बरदस्त आहे। हिन जी लोकेशन जेका आहे एॾी ज़बरदस्त आहे, छो त हिन जा जेके कैरेक्टर आहिनि उन हिसाब सां लोकेशन ॾेखारी वई आहे। जिते ज़ुल्म ऐं बरबरियत हूंदी आहे, उते जेके मज़लूम आहिनि उहे पंहिंजी आवाज़ उथारनि था ऐं उते जेको पुलिस जो कैरेक्टर आहे, पुलिस हुननि ते ज़ुल्म कंदी आहे। जीअं आम रिवाजी कहाणी असां आम ज़िंदगी में ॾिसूं पिया त जॾहिं कंहिं वॾेरे जे ख़िलाफ़ु असां उथूं था या इनकलाबी थी निकिरूं था त तॾहिं पुलिस असां ते हावी थी वेंदी आहे। अहिड़े क़िस्म जा ई कैरेक्टर आहिनि ऐं जॾहिं हीअ पंहिंजे हक़नि जे लाइ उथनि था त उन ते जेके हितां जा वॾेरा आहिनि या ॿिया जेके कामोरा आहिनि उन्हनि ते कहिड़े नमूने तशद्दुद कराईंदा आहिनि, उहो सभु कुझु ॾेखारियो वियो आहे ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ कीअं उथिजे, हीअ सॼो कुझु हिन ड्रामे में ॾेखारण जी कोशिशि कई वई आहे। पर हीअ त अञा पहिरियों स्पेल आहे। जेके शुरूआती हूंदा आहिनि, अव्हां खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जॾहिं अव्हां फिल्म ॾिसो या ड्रामो ॾिसो, जॾहिं शुरूआती कैरेक्टर हूंदा आहिनि उहे नॉर्मल रखिया वेंदा आहिनि ऐं जॾहिं हू हलंदे हलंदे हुन कहाणी खे जॾहिं घणो अरसो गुज़री वञे थो या कहाणी अॻिते हले थी, जॾहिं पोइ उन में तमामु ज़बरदस्त नमूने ॾेखारियो वेंदो आहे। पर हीअ जेका कहाणी आहे, हिन खे उथंदे सां ई हिकु एॾी ज़बरदस्त कहाणी ॾेखारी वई आहे जो अव्हां ॾिसंदड़नि खे तमामु घणी पसंदि ईंदी। उन खां अलावा ड्रामा सीरियल हवेली जेको हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त हले पियो। ड्रामा सीरियल हवेली जे 3 स्पेल जी रिकॉर्डिंग हले पई। हुन जा 2 स्पेल जेके आहिनि मुकमल थी चुका आहिनि। 2 स्पेलनि जे जेके क़िस्तूं आहिनि उहे बि मुकमल थियण वारियूं आहिनि। पर हिन जे 3 स्पेल जी धड़ाधड़ रिकॉर्डिंग हले पई। पर उन जी बि अॼु सुभाणे ताईं रिकॉर्डिंग ख़तमु थी वेंदी। उन खां अलावा जेको मुंहिंजी फिल्म हुई वेलकम टू मीरपुर माथेलो, उन जी बि रिकॉर्डिंग हिन वक़्तु ख़तमु थी चुकी आहे। उहो एडिटिंग जे मरहले में आहे। अन क़रीब हुन जो प्रोमो बि अची वेंदो ऐं मुंहिंजी जेका नई फिल्म जंहिंजी हाणे रिकॉर्डिंग कंदासीं, जल्लाद, उहा तमामु ज़बरदस्त नमूने आहे। हिकु लाजवाब कहाणी आहे। जीअं दौलाब खे ॾिसो पिया, अहिड़े क़िस्म जी कहाणी आहे। अहिड़े ई वॾेरनि ख़िलाफ़ु आवाज़ु उथारण ते, कामोरनि ख़िलाफ़ु आवाज़ु उथारण ते हुननि मथां तशद्दुद कयो वेंदो आहे ऐं उन जा जेके घर जा भाती आहिनि या दोस्त उहे क़तल कया वेंदा आहिनि। एॾी ज़बरदस्त कहाणी आहे। उहा बि अन क़रीब उन जी रिकॉर्डिंग जेका आहे असीं कंदासीं
पर हिन वक़्तु असीं मसरूफ़ हुआसीं ड्रामा सीरियल दौलाब जी रिकॉर्डिंग में, छो त मुंहिंजा बि सीन हुआ ऐं उहे सीन फिल्माया विया आहिनि। तमामु ज़बरदस्त हिकु ॻोठाणो करेक्टर आहे असांजो। ऐं पोइ असीं वञी जेको आहे हिन ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ उथारे हिकु तंज़ीम सां गॾिजंदासीं। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।